हेलो फ्रेंड, अस्सलाम वालेकुम। वंस अगेन वेलकम और चेतली पंहिंजे यूट्यूब चैनल ते भली कार चवां थो। दोस्तों, जीअं तव्हांखे ख़बर आहे जेके डिफरेंट टेंसिस जे हवाले सां मूं काफ़ी सारा वीडियोस ठाहिया आहिनि ऐं काफ़ी सारनि दोस्तनि उन मां तमामु घणो फ़ाइदो हासिलु कयो आहे ऐं काफ़ी दोस्तनि हुते मूंखे कमेंट्स ॾेई ॿुधायो आहे त तव्हां एक्टिव पैसिव ई मतिलब सां उन जे करे जेका मां अॼु तव्हांजे लाइ एक्टिव ऐं पैसिव जो वीडियो खणी आयो आहियां। उमेद आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि ईंदो ऐं तव्हांखे इंशाल्लाह एक्टिव ऐं पैसिव जे हवाले सां जेके बि मसइला मसाइल हूंदा उहो हिन वीडियो में उमेद आहे त तव्हांखे हिन वीडियो खां पोइ एक्टिव ऐं पैसिव जे ॿिए कंहिं वीडियो खे ॾिसण जी ज़रूरत ई न पवंदी। त अचो त विदाउट अॼु जो असांजो टॉपिक आहे एक्टिव वॉइस एंड पैसिव वॉइस। त पहिरीं अचो त एक्टिव वॉइस ऐं पैसिव वॉइस। त हाणे ॻाल्हि आहे एक्टिव खे पैसिव में असां चेंज छो था कयूं। इन जे लाइ त जीअं तव्हांखे ख़बर आहे त काफ़ी सारा जेके मैगज़ीन्स आहिनि या जेका असांजी हिकिड़ी अदबी या जेका हिकिड़ी मोर जेका रिस्पेक्टेड जेका लैंग्वेज हूंदी आहे न उहो हूंदी आहे। हिकु एग्ज़ाम्पल ॾियां त तव्हां जेकॾहिं घर में एंटर थियो था, तव्हां पंहिंजी अम्मा खे चओ था अम्मा अॼु छा ठाहियो, अम्मा अॼु तव्हां छा ठाहियो, त इन साॻे जुमिले खे तव्हां पैसिव में कंदो अॼु घर में छा ठाहियो पियो। त ॾिसो हीउ जुमिलो जेका उन खां हिकिड़ो मोर जेका सूटेबल ऐं सुठो लॻे पियो। त पैसिव वॉइस अक्सर करे जेका सुठो जेका हिकिड़ो ठाहींदी आहे ऐं हालांकि पैसिव वॉइस एक्टिव वॉइस में साॻे सेंटेंसिस हूंदा आहिनि जेके असां ऑलरेडी पढ़ी चुका आहियूं। हाणे कुझु सेंटेंसिस अहिड़ा आहिनि जेके एक्टिव मां पैसिव मां चेंज न पिया थियनि। त हिकिड़ो मूं वटि हिकिड़ो चार्ट ठाहियो आहे त एक्टिव टू पैसिव ही टेंसिस आहिनि। जीअं तव्हांखे ख़बर आहे बेसिकली जेके टेंसिस आहिनि 12, ठीकु आहे, 12 टेंसिस आहिनि। 12 न सिर्फ़ु 8 टेंसिस अहिड़ा आहिनि जिन जा एक्टिव मां पैसिव थियनि था। त तव्हां एक्टिव मां पैसिव ठाहिण जे लाइ हिकु बहितरीनु हुन जो कॉन्सेप्ट आहे। आउं चवां थो जेकॾहिं तव्हां इन ते फार्मूले जे तहत इन ते थोरो गौर वीचार कंदो त अॻिते पार्ट न या जेका इन खे वधीक डिटेल में पढ़ण जी ज़रूरत ई कोन्हे, छाकाणि त जेको कुझु जेके इन में चेंजेबल जेके मेथड्स आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। त हाणे एक्टिव मां पैसिव करण जे लाइ सिर्फ़ु उन जा हेल्पिंग वर्ब्स चेंज थींदा आहिनि, ॿियो उन में का बि अहिड़ी चेंजेबल शइ न हूंदी। मिसाल तौरु हिते आहे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस। जॾहिं ही पैसिव में थींदो, जॾहिं बि को बि प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो जुमिलो जॾहिं पैसिव में चेंज थी वेंदो तॾहिं उन जा हेल्पिंग वर्ब इज़ एम आर अची वेंदा। हाणे ॿियो जॾहिं बि प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो जॾहिं बि पैसिव में वेंदो त उन जो इज़ बीइंग, एम बीइंग एंड आर बीइंग, इट मीन्स उन सां बीइंग जो इज़ाफ़ो। डिटेल में पढ़ण खां पहिरीं असां अचूं था प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस ते त ही कीअं था चेंज थियनि। बाक़ी ॿी इन जी सॼी गेम या जेके बि इन जे हेल्पिंग वर्ब्स अॻिते पोइते थींदा आहिनि, हिन हिकिड़े एग्जाम्पल खां पोइ तव्हांखे सॼी डिटेल इन जी सम्झ में अची वेंदी। त हुन खां पहिरीं तव्हां इन जो स्क्रीनशॉट वठी वठो त जीअं तव्हांखे अॻिते हली इन जे जेके बि कॉन्सेप्ट आहिनि तव्हांखे ख़बर पइजी वञे हली। त हाणे असां वञूं था जेके रूल्स एंड रेगुलेशन आहिनि, त रूल्स ऑफ पैसिव वॉइस। त हाणे कुझु रूल्स आहिनि। जॾहिं बि तव्हां एक्टिव खे पैसिव में चेंज कयो था त तव्हां उते उन जो पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त उन जो सब्जेक्ट जेका चेंज इन टू ऑब्जेक्ट, यानी सब्जेक्ट जेका आहे उन जो ऑब्जेक्ट में चेंज थी वेंदो ऐं ऑब्जेक्ट जेका चेंज इन टू सब्जेक्ट ऐं यूज़ ऑफ दी पैसिव जेका हेल्पिंग वर्ब्स। हाणे ॿी ॻाल्हि उन जी ईंदी जेका पैसिवली जेके हेल्पिंग वर्ब्स आहिनि उहे तव्हांखे यूज़ करणा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि मेन ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे पैसिव वॉइस में भले उहो कंटिन्यूअस जो हुजे, भले परफेक्ट जो हुजे, पास्ट जो हुजे, इंडेफिनिट हुजे, फ्यूचर हुजे, जेको बि हुजे, त पैसिव में हमेशह वर्ब जी थर्ड फॉर्म यूज़ करणी आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं बि पैसिव वॉइस में जेकॾहिं जुमिले में को कमु करण वारो आहे त तव्हांखे बाय जो इज़ाफ़ो करणो आहे। जेकॾहिं जुमिले में कमु करण वारो न आहे असां बाय त प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जे जुमिले खे असां इन रूल्स एंड रेगुलेशन जे तहत असां चेंज कंदासीं। बाक़ी ॿिया जुमिला मूंखे उमेद आहे त हिकिड़े एग्जाम्पल खे करण खां पोइ ॿिया टेंसिस तव्हां पाण चेंज करे वेंदो हलियो। पर सिर्फ़ु जेका ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे हिकिड़ो एग्जाम्पल उन खे गौर सां ॿुधणो आहे ऐं जिथे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त वीडियो खे वापसी करणो आहे ऐं उन पार्ट खे उन सीन खे वरी ॾिसणो आहे। त असां अचूं था पहिरीं प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जे जुमिले खे। त हिते हिकिड़ो आहे एक्टिव जो जुमिलो असां पहिरीं खणूं था। त एक्टिव में आहे हसीब को हिकिड़ो मूंखे सेंटेंस ॿुधायो तव्हां। यस सर एक्टिव में हा प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो को बि हिकिड़ो सेंटेंस ॿुधायो। आई ईट मैंगो। त ॾिसो हिकिड़ी ॿार ॻाल्हि कई आहे त आई ईट मैंगो, आई ईट मैंगो फुल स्टॉप, आई ईट मैंगो। त ही एक्टिव जो आहे। हाणे ईअं न आहे त एक्टिव जॾहिं ते अची वियो त साॻियां दोस्तो हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, एक्टिव जा उहे सेम सेंटेंसिस उहे साॻे जुमिला आहिनि जेके असां ऑलरेडी पढ़ी चुका आहियूं। असांखे अॼु सिखणी जेका आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिखण जी ॻाल्हि कहिड़ी आहे त पैसिव वॉइस एक्टिव खे पैसिव कीअं करणो। त ॻाल्हि सिर्फ़ु हिकिड़ी सिखणी आहे, एक्टिव ऑलरेडी असां सिखी चुका आहियूं। त हीअ आहे एक्टिव जो जुमिलो आई ईट मैंगो। त हाणे इन खे पैसिव में असां कंदासीं। पैसिव में करण जे लाइ मूं तव्हांखे ॿुधायो आहे त इन जो सब्जेक्ट जेका आहे ऑब्जेक्ट में वेंदो हलियो
ऐं ऑब्जेक्ट आहे वो सब्जेक्ट में वेंदो हलियो। हाणे पहिरीं असीं अचूं था ऑब्जेक्ट ते। त इन जो मैंगो, त ॾिसो मैंगो जेका सब्जेक्ट में अची वियो, ही आहे सब्जेक्ट, ही आहे वर्ब जी फर्स्ट फॉर्म ऐं ही आहे इन जो ऑब्जेक्ट। त तव्हां ॾिसो ऑब्जेक्ट जेका इन जे सब्जेक्ट में अची वियो ऐं उन खां पोइ तव्हांखे डायरेक्ट इन जे हेल्पिंग वर्ब खणणा आहिनि। हाणे मैंगो अकेलो आहे त हिते इज ईंदो, जेकॾहिं हिते आई हुजे हा त हिते एम अची हा, जेकॾहिं हिते प्लूरल में को सब्जेक्ट हुजे हा त हिते आर अची हा, पर मैंगो अकेलो आहे त उन सां गॾु असां इन जो हेल्पिंग वर्ब खणंदासीं इज। ओके, त मैंगो इज। हाणे मूं तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधाई आहे त जॾहिं बि इन जो वर्ब जेका आहे उहो वर्ब पैसिव में हमेशह थर्ड फॉर्म में कन्वर्ट थी वेंदो। मिसाल तौर ईट आहे त ईट जी जेका थर्ड फॉर्म कहिड़ी आहे, मिसाल तौर आहे हिते आहे ईट, एट ऐं डबल टी ई एन, त इन जी थर्ड फॉर्म असांखे खणणी आहे। मैंगो इज ईटिंग, त मैंगो खाधो वियो, मैंगो इज ईटिंग। हाणे हिसी में सेंटेंस सही आहे पर हिते सब्जेक्ट लॻो पियो आहे ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त सब्जेक्ट जेका इन जे पछाड़ी में वेंदो हलियो, हिते असां सिर्फ़ साॻियो बाय हिते खणी ईंदासीं ऐं हिते सब्जेक्टिव प्रोनाउन आहे ऐं आए जो ऑब्जेक्टिव प्रोनाउन तव्हांखे करणो आहे। छा थींदो आए जो ऑब्जेक्टिव प्रोनाउन? मी। त दोस्तों हिकिड़ो ई जुमलो तव्हांखे मूं चेंज करे ॾेखारियो आहे। त ॾिसो सब्जेक्ट जेका ऑब्जेक्ट में वियो हलियो, ऑब्जेक्ट जेका इन जो सब्जेक्ट में वियो हलियो ऐं वर्ब जी फर्स्ट फॉर्म जेका हिते V3 अची वई ऐं ही तव्हांजो HV जेका प्रेजेंट इंडेफिनिट टेंस जो चेंज इनटू पैसिव में जेका थींदो आहे वो इज ईंदो आहे। त ही थी वियो मैंगो इज ईटन बाय मी। मैंगो इज असां प्रेजेंट इंडेफिनिट टेंस जे एक्टिव जुमले खे असां पैसिव में चेंज कयो आहे। त हाणे थोड़ा ॿिया इन जा एग्जांपल पाण वठूं था। जेकॾहिं को बि प्रेजेंट इंडेफिनिट टेंस जो इंटरोगेटिव जेकॾहिं जुमलो हुजे उनखे असां पैसिव में कीअं कयूं? मिसाल तो साॻी की असां इंटरोगेटिव कयूं था, I or do I eat me, do I eat me आखिरी में आहे क्वेश्चन मार्क, do I eat, do I eat me, त ही साॻियो जुमलो आहे कंहिंजो पॉजिटिव जुमले जो इंटरोगेटिव आहे, साॻियो इंटरोगेटिव आहे कंहिंजो प्रेजेंट इंडेफिनिट टेंस जो। त हाणे इंटरोगेटिव सेंटेंस खे असां पैसिव जे इंटरोगेटिव में चेंज कीअं कयूं? बिल्कुलु इज़ी आहे। असां त ॾिसो हिन जो जेका इंटरोगेटिव असांखे पैसिवली में जेका डायरेक्ट करणो आहे, हाणे ईअं कंदासीं साॻियो मैंगो इज मैंगो, छा कंदासीं? इज मैंगो। इज मैंगो ईटन बाय, त इहे सेम इट इज आहिनि। तव्हां इन ते थोरो जेका कंसंट्रेट कयो, बाक़ी इन में का बड़ी मुंझाईंदड़ ॻाल्हि नाहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां इन जे जेके रूल्स एंड रेगुलेशन आहिनि, जेके फार्मूला आहिनि, जेके इन्हनि ते तव्हांखे फॉलो करणो आहे, इन्हनि खे फॉलो करी तव्हांखे हर टेंस के जेका चेंज करण जो तरीक़ो बिल्कुलु आसान थी वेंदो। कंहिं बि एक्टिव जुमले खे तव्हां पैसिव में चेंज करे सघो था। त ही हो प्रेजेंट इंडेफिनिट टेंस ऐं पास्ट जेकॾहिं तव्हां कंटिन्यूअस खे चेंज करणु चाहियो था त उनखे बि करे सघो था। कंहिं बि जुमले के पैसिव में चेंज कीअं कजे? त मिसाल तौर हिते 8 टेंसेस तव्हां जे लाइ ज़िक्र कया हुआ ऐं 8 टेंसनि खे पैसिव में जेके चेंज करण जा तरीक़ा मूं तव्हांखे ॿुधाया आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे हेल्पिंग वर्ब चेंज करणा आहिनि, ॿियो हिन में को बि जेका एतिरो ख़ासि ॻाल्हि नाहे। हिकिड़ो त तव्हांखे हिन जा हेल्पिंग वर्ब्स जो फार्मूलो ख़बर हुजे, ॿिया तव्हांखे कंहिं बि एक्टिव मां पैसिव खे चेंज करण जा जेके रूल्स एंड रेगुलेशन आहिनि उन्हनि जी ख़बर हुअणु घुरिजे। ॿियो एतिरो एक्टिव ऐं पैसिव में जेतिरो तव्हां था सम्झो एतिरी का बि ॻाल्हि नाहे। उम्मीद आहे त तव्हांखे इहा मुंहिंजी वीडियो पसंदि आई हूंदी। तव्हांखे वीडियो केतिरी पसंदि आई आहे इहो कमेंट्स में मूंखे लाज़मी ॿुधाईंदो। ऐं को बि सेंटेंस जेको तव्हांखे मुंझाए पियो, जेको सेंटेंस तव्हांखे एक्टिव मां पैसिव करणु नथो अचे, उहो बि मूंखे कमेंट्स में ॿुधायो ऐं तव्हांखे कमेंट्स में हुनजो जवाबु ॾींदुसि। ऐं मुंहिंजा वधीक वीडियो ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन में जेका पासे में जेका घंटी आहे उनखे प्रेस करे वठो त जीअं जो तव्हां वटि मुंहिंजी अचण वारी वीडियो जल्द ऐं दोस्तों मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं जे लाइ इजाज़त।